खणी पानी भरण जो वञा तो ओचितो हिकु नंढड़ी मच्छी ॿारी त बाज़ बि को मथे इंतज़ार में वेठो बाज़ झटी ॾेई मच्छीअ खे मथे खणी वियो मथे जो बाज़ वियो त उहा मच्छी उन खां किरी पई हिकु बूढ़ो हो उन बूढ़े जे विच में चईंसि मां चयो त वीचारी इहा मच्छी ते बूढ़े में मरी वेंदी भला खणी पाणीअ में विझांसि चईंसि जीअं जो उन बूढ़े जे क़रीब वञा तो उन बूढ़े जे विच में हिकिड़ो बिल्लो आहे जंहिंजूं चारई टंगूं कोन हुयूं उहा मच्छी वञी उन जे वात में पई इन नमूने सां पियो रब रोज़ी ॾे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ सब वखाण सब हमद उनई अल्लाह जे लाइ जेको समूरनि जहाननि जो पालनहार आहे सुभान अल्लाह शेख सादी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे हिकिड़ो वापारी हुयो कुराड़ो थी वियो पुट खे चई पुट हाणे मूंखां सफ़र कोन थो थिए ही माल मिल्कियत दुनिया दौलत तिजारत वापार सभु तुंहिंजे हवाले अथई हुनजो नौजवान पुट सुबुह जो सामान खणी निकितो सफ़र कंदे कंदे रात जो हिकिड़े जंगल में अची पहुता उठनि तो सामान लाथऊं सभु हमरा सुम्ही पिया ही वरी थोरो ईअं ॿाहिरि निकितो चकर ॾिसे त हिकिड़ी डर आहे हुन में हिकु कुराड़ी लूमड़ी आहे चारई टंगूं हुन जूं कोन हूं डर में वेठी आहे ही नौजवान उते बीह करे सोचण लॻो त हिन लूमड़ी खे हिते रोज़ी कीअं थी मिले थोरी देरि खां बाद ॾिठई त हिकिड़ो जंगल जो शेर आहे शिकार करे अचो हुन लूमड़ी जे दर जे भरिसां वेठो खाई ड्रौ करे कुझु बचाए हलियो हुयो उहा लूमड़ी डर मां गिसकियूं ॾेई करे अचे शिकार वटि पहुती उहा बि खाई ड्रौ करे वञी अंदरि आराम सां ईअं बराबरि ॿियो ॾींहुं थियो हमरान चयो हलूं हिन चयो न बाबा ॿी राति बि हिते तरसी काफ़िले जो अमीर ही हो ॾिसां त अॼु हिनखे रोज़ी कीअं थी मिले वरी ॿिए ॾींहुं बि ॾिठई त साॻियो जंगल जो शेर शिकार करे अचे डर जे भरिसां वेठो खाई ड्रौ करे कुझु बचाए हलियो वियो उहा लूमड़ी डर मां निकिती शींहं जो बचल शिकार खाई ड्रौ करे वञी अंदरि वेठी सुबुह थियो नौजवान चयो बसि वापसि थियो छो त अमीर ही हो सभु वापसि थिया पीउ चयो पुट ख़ैर ताए छा वापार न लॻूं छा चई बाबा कहिड़ी ज़रूरत आहे सफ़र करण जी कहिड़ी ज़रूरत आहे तिजारत ऐं वापार करण जी उहा कमज़ोर कुराड़ी लूमड़ी डर में वेठी रब शींहं जी ज़रिए सां उनखे उते रोज़ी ॾे पियो असांखे बि रब पाण ई घर वेठे रोज़ी ॾींदो त पीउ मुस्कुराए करे चईसि पुट उहा के रोज़ी ॾियण वारो अल्लाह हुआ पर तोखे लूमड़ी वांगुरु ज़िंदगी नाहे गुज़ारणी तोखे त शींहं वांगुरु ज़िंदगी गुज़ारणी आहे जीअं शींहं महिनत करे पंहिंजो पेट बि भरे पियो त कमज़ोर कुराड़ी लूमड़ी जी बि सार लहे पियो पुट तोखे बि शींहं वांगुरु कमाइणो आहे पंहिंजो वक़्तु बि भलो कढणो आहे त ग़रीबनि मिस्कीननि कमज़ोरनि जी बि सार लहे रोज़ी ॾियण वारो अलाह साईं कमाइण जे लाइ ॿ हथ ॾिना हिकिड़े हथ जी कमाई खाओ ॿिए हथ जी रखी छॾियो ग़रीबनि खे इन जे करे फरमाई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ सब वखाण सब हमद उनई अल्लाह जी लाइ जेको समूरनि जहाननि जो पालनहार आहे इन जे करे नमाज़ जी हर रकात में अलहम्द पढ़ण जो हुकुम कयो तां त तव्हांजो ईमान ऐं यकीन मज़बूत थिए त रोज़ी ॾियण वारो केरु आहे नबी साईं फरमाया ला सलात इल्ला बिफातिहतिल किताब फरमायूं अलहम्द खां सवाइ निमाज़ न थींदी
अकेलो हुजे या इमाम हुजे, नमाज जी हर रकात में अलहम्द ज़रूर पढ़े। फर्ज़ हुजे, वाजिब हुजे, सुन्नत हुजे, नफ़िल हुजे। बाक़ी इमाम आहे त उन जे लाइ वरी हुकुम अलॻि। नबी साईं फरमायो मन कान लहू इमाम फकिराअतुल इमाम लहू किराअतुन। अल्लाह जे नबी फरमायो जंहिंजे लाइ इमाम आहे त पोइ उन जी किरात मुक़्तदी जी किरात थी वञे। इमाम आहे त बसि हाणे असांखे हुन जे पोयां ख़ामोश थी बीहे। जीअं नबी साईं फरमायो ला सलात इल्ला बिल अज़ान, आज़ान खां सवाइ निमाज़ न थींदी। बाबा आज़ान हिकिड़ो ॾींदो आहे या सभु ॾींदा? हिकिड़ो। ला सलात इल्ला बिल इक़ामा, अल्लाह जे नबी फरमायो तकबीर खां सवाइ निमाज़ न थींदी। तकबीर हिकिड़ो चवंदो या सभु चवंदा हो? हिकिड़ो। हिकिड़े जी तकबीर सभिनी जे पहिरों काफ़ी आहे। जे नबी साईं फरमाया ला जुमात इल्ला बिल खुतबा, खुतबे खां सवाइ जुमो न थींदो। खुतबो सभु पढ़ंदा हो या हिकिड़ो? हिते बि ला सलात इल्ला बिफातिहतिल किताब, अलहम्द खां सवाइ नमाज़ न थींदी। जेकर इमाम आहे त हो अलहम्द पढ़े थो त पोयनि जी किरात थी वई। बाबा एसपीअ जे ऑफिस में जो वञिबो आहे त पोइ उते हिकिड़ो ॻाल्हाईंदो आहे या 10 ॼणा वञो त 10 ई ॻाल्हाईंदा? हिकिड़ो। जेकर 10 ई ॼणा ॻाल्हाइनि, अमीर बि मुक़ररु कयोसीं हिकिड़े खे त बाबा ॻाल्हाइणो तोखे आहे, वरी उते ऑफिस में सभु को होॾों ॻाल्हाए को होॾों ॻाल्हाए, ॿुधायो मोचड़ा खाईंदा की न खाईंदा? हिते बि असां इमाम खे पंहिंजो अॻुवान बनायो आहे, क़ाइद बनायो, छो त हीअ अलहम्द सूरत इहा दरख़्वास्त आहे। दरख़्वास्त जॾहिं उहो पेश थो करे त तव्हां वरी छो था मग़ज़ खाओ, जो वरी तव्हां पोयों शुरू था थी, पोयों पढ़ंदव त मोचड़ा खाईंदा, दुनिया में बि आख़िरत में। तंहिंजे करे पोयां माठ थी बीहो, या त इमाम खे कढोसि। बाबा जेकर मुक़्तदीअ खां ग़लती थी वई त इमाम उन जी ग़लती खणी थो वञे। इन पेशमाम खे चए त मूंखां ग़लती थी वई आहे, तंहिंजे करे तुंहिंजी बि निमाज़ न थी। तंहिंजे करे सॼो भार इमाम, इमाम पढ़े तव्हां पोयों माठ थी ख़ामोश थी। त निमाज़ जी हर रकात में अलहम्द पढ़ण जो हुकुम कयो आहे त तव्हांजो ईमान ऐं यकीन मज़बूत थिए त रोज़ी ॾियण वारो केरु आहे? अल्लाह। अर रहमानिर रहीम, समूरल जहाननि खे खाराए थो पर कॾहिं बि नाराज़ कोन थियो आहे। रहमान माना सदाईं बाजारो। सुभान अल्लाह। रहमान जी माना आम मेहरबानी कंदड़, पंहिंजनि ते परावनि ते, दोस्तनि ते दुश्मननि ते, निमाज़िन ते बेनिमाज़िन ते, मुसलमाननि ते काफ़िरनि ते। अल्लाह साईं फरमायूं अर रहमान, रहमान माना आम मेहरबानी कंदड़। अञा रब फरमायो दुनिया में मुंहिंजी मेहरबानी एॾी आहे जो दोस्तनि खे साॻ ई पलीअ ते राज़ी कंदो आहियां, दाल ऐं मानीअ ते ख़ुशि कंदो आहियां, दुश्मननि खे मुर्गियूं ऐं कबाब खाराईंदो आहियां, वफ़ादारनि खे कखाइनि झूपड़ियुनि में रहाईंदो आहियां, गद्दारनि खे महलातुनि में रहाईंदो आहियां। रहमान दुनिया में सभिनी ते बाज़त। अर्रहीम माना ख़ासि मेहरबानी कंदड़। अलहम्द सूरत जी माना चङी तरह यादि कयो। निमाज़ में पढ़ो त घटि में घटि ख़बर तो हुजे त चऊं ज्यादा। इंशाअल्लाह माना ॾे तवजो कंदो त रब ॾे तवजो थी। अर्रहीम माना ख़ासि मेहरबानी कंदड़। क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजी ख़ासि बाननि सां ख़ासि मेहरबानी कंदो। क़यामत जे ॾींहुं ईअं गॾु कोन हूंदासीं, रब जे तरफ़ां ऐलान थींदो वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून। अॼु बेनमाज़ी निमाज़नि खां जुदा थी वञनि, अॼु बेदीन मुंहिंजे दीनदार बाननि खां जुदा थी वञनि, अॼु नाफ़रमान मुंहिंजे फरमाबरदार बाननि खां जुदा थी वञनि, अॼु दुश्मन मुंहिंजे दोस्तनि खां जुदा थी वञनि, अॼु काफ़िर मुंहिंजे नेक बाननि मुसलमाननि खां जुदा थी वञनि। क़यामत जे ॾींहुं रब फरमाईंदो अॼु गॾु न हूंदा, अॼु ख़ासि बाननि ते महिरबानी थींदी।
या भला जी से बदे भला भी सभिनी के दोस्तन के दुश्मनन के फरमा बरदारन के नाफरमानन के डो हब कहीं उस्ता पो भी पे तो खारा छाट जे थो जा कमजोर आ जा बाबा असां त ॾोहारनि खे ॾींदा आहियूं ड्रिज खाते भत्ताखोरनि खे भत्तो ॾींदा आहियूं मथां सुभाणे नुक़सान न ॾियनि धाड़ेलनि खे बि पैसा ॾींदा आहियूं गुंडनि खे बि पैसा ॾींदा आहियूं ड्रिज जे करे अल्लाह हिननि ॾोहारनि खे बि पियो थो खाराए छा रब ड्रिजे थो जा अल्लाह साईं फरमायो न मालिक यौमिद्दीन बाजारो भी सभिनी ते सभिनी खे खारायां तो पर कमज़ोर न आहियां जज़ाई सदा जे ॾींहं जो मालिक भी मां आख़िरत जे ॾींहुं कंहिंजी हुकूमत न हलंदी अल्लाह साईं जे तरफ़ों ऐलान थींदो लिमनिल मुल्कुल यौम ॿुधायो अॼु कंहिंजी बादशाही आहे हिकु दफ़ो रब ऐलान कंदो ॿियो दफ़ो रब ऐलान कंदो लिमनिल मुल्कुल यौम कंहिंजी बादशाही आहे किथों भी हार न जी भरंदी न मिलंदी कुरान तो फमा व खशातिल अस्वात लिर्रहमान फला तस्मउ इल्ला हमसा सभिनी जा आवाज बंद थी वेंदा क मौलवी पीर फकीर वली गौस इमाम शहीद खे त ॻाल्हाइण जी ताक़त न थींदी पर कुरान तो फमा नबी ऐं रसूल बि सड़कंदा पिया बस बंद अल्लाह साईं पाण फरमाईंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार अॼु हुनजी अल्लाह जी बादशाही आहे जेको आहे त अकेलो पर सभिनी खां ॾाढो मालिक यौमिद्दीन जज़ा सज़ा जे ॾींहं जो मालिक आहे इहा थी अल्लाह जी तारीफ़ जो फ़कीर पहिरें घर वारे जी तारीफ़ करे तुंहिंजी बादशाही क़ाइम हुजे तुंहिंजो पाड़ो वसंदो रहे तुझी इज्जत ऐं मकाम बुलंद थींदो रहे पोइ वरी पंहिंजी आजिज़ी जो बयान करे मां तुंहिंजो गुलाम मां तुंहिंजो नौकर मां तुंहिंजे दर जो कुतड़ो अल्लाह साईं बि चवे थो हाणे मुंहिंजी तारीफ़ बयान कयो हाणे पंहिंजी आजिज़ी बयान कयो कीअं साईं फरमाई इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन या अल्लाह असां तुंहिंजा बाना तूं असांजो महबूब मां बानो मां गुलाम मां नौकर केॾी न में आजिज़ी मेराज वारी रात अल्लाह से नबी साईं खे फरमायो मुंहिंजा सोना हिते तोखां सवा मूंखां सवा ॿियो कोई कोन्हे हाणे तूं ॿुधा तोखे ताहा जे नाले सां सॾु कयां तोखे यासीन जे नाले सां सॾु कयां तोखे या अय्युहल मुज़म्मिल जो लक़ब ॾियां तोखे या अय्युहल मुद्दसिर जो लक़ब ॾियां तोखे बशीर जे नाले सां सॾु कयां तोखे नज़ीर जे नाले सां सॾु कयां तोखे हामिद जे नाले सां सॾु कयां तोखे महमूद जे नाले सां सॾु कयां तोखे दाई इल्लाह जो लक़ब ॾियां तोखे सिराज मुनीरा जो लक़ब ॾियां तोखे वज़ुहा वल्लैली इज़ा सजा जो लक़ब ॾियां तोखे अलम नशरा लक सदरक जो लक़ब ॾियां ओ मुंहिंजा सोना मोहम्मद जो जेको तूं चवी मां ख़ुदा तो मोहम्मद खे हो लक़ब ॾियां त नबी साईं आजिज़ी ऐं निवरत में अर्ज़ु कयो या अल्लाह ताहा जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आहे यासीन जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आहे या अय्युहल मुज़म्मिल जो लक़ब ॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे या अय्युहल मुद्दसिर जो लक़ब ॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे वज़ुहा वल्लैली इज़ा सजा जो लक़ब ॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे अलम नशरा लक सदरक जो लक़ब ॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे हामिद जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आहे महमूद जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आहे पर मुंहिंजा सोना अल्लाह मां मोहम्मद खे पंहिंजो लक़ब ही थो वणे जो तूं रब चई त मोहम्मद मुंहिंजो बानो या अल्लाह मां बानो या अल्लाह मुंहिंजो अबो बि तुंहिंजो बानो मुंहिंजी अम्मा बि तुंहिंजी बानगी मां बि तुंहिंजो बानो मां तुंहिंजे बानगीअ जो पुटड़ो केॾी आजिज़ी हिननि आयतुनि में आजिज़ी इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन
या अल्लाह असा तुझा बाना तू असांजो महबूद। बस असांखे तोखां सवा ॿियो कोई। वो मुड़स हुयो पंहिंजे घरवारी ते कावड़े, वो घरवारी खे चई तुंहिंजी शिकिल बि मूंखे नथी वणे, तूं अकुल जी बि अंधी, खानदान भी तुझो सुनो मुझे अखिन जे आडो टरी वन। तो ने माई पंहिंजे मुड़स के जेके लफ्ज़ चया उहे भी सोन जे पानी जे लिखण जे क़ाबिल हन। चे मुंहिंजा साईं मां मञा थी वाकई मां शिकिल जी भी सादरी, मां अकुल में भी गरीब, मुंहिंजो खानदान भी गरीब, पर मुंहिंजे सिर जा साईं ही त तोखे भी मञणो पवंदो त ज़ाल त तुंहिंजी इज्जत तुंहिंजी आ। मां तुंहिंजी मोहब्बत में कंहिंखे भाईवार कोन कयो आ, मां तोखां सवा ॿिए में नज़र न विधी आ। माईअ जा ये लफ़्ज़ मुड़स खे हेॾा वणी विया, अखियुनि मां पाणी वही आयसि। पंहिंजे घरवारी खे भाकुर पाए करे परचाई, ओ सतपुड़ी जा मुसलमानो, तव्हां ई असां बि रब खे ईअं चऊं या अल्लाह असां मञूं था असां ॾोही आहियूं, असां मञूं था इन ज़मीन ते असां खां वधीक गंदो ऐं गुनहगार कोई कोन्हे को, पर या अल्लाह बाना त तुंहिंजा हूं, कलमो त तुंहिंजे महबूब ते पढ़ियो आ, तोखां सवा ॿिए जो सजदो कोन था कयूं, तोखां सवा ॿिए जे आॾो झुकूं कोन था, तोखां सवा ॿिए खां घुरूं कोन था। इंशाअल्लाह ये लफ़्ज़ अचे करे दुआ घुरंदासीं त राज़ी भी थी वेंदो त मुतालबा भी मंज़ूर। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, असां तुंहिंजा बाना तूं असांजो साईं, असां तुंहिंजी इबादत था कयूं, तोखां ई मदद था घुरूं। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो वली, बुस्ताम शहर जो नालो। उते बुस्ताम में हिकिड़ी माई हूंदी, तमाम गुनाहगार, किराए ते हलंदी। उन खां टाइम वठणो पवंदो, जीअं डॉक्टरानी वॾी हूंदी आहे न, उन खां टाइम वठणो पवंदो आहे। उन खां बि माण्हू 10-10 ॾींहं 12-12 ॾींहं अॻे टाइम वठंदा। असर जो अचे वेही रहो। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह वटि कुझु माण्हू आया, चयूं साईं अल्लाह जो अज़ाब आहे, शहर में बुस्तान में ज़िना थी हले, फलानी औरत है, कतारूं लॻी पयूं उन्होंने जे दरवाजे ते, रब को दुआ घुरो ही अज़ाब टरे। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमायो, हाणे हिन औरत सां मुलाक़ात कजे। कीअं मुलाक़ात? चयोसीं उन को टाइम वठणो थो पए। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह सवेल फजर जी नमाज़ पढ़ी, हथ में लठ खणी मंजी खणी अचो ने माई जे दरवाज़े ते वेही। बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जो दर ते वेठो आहे। जेके बि माण्हू अचनि पिया, हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह खे ॾिसनि त कंधु हेठि करे हलनि, छो त चङे माण्हूअ खे, नेक माण्हूअ खे ॾिसबो आहे त पोइ गुनाह कंदे हया ईंदो, शर्म ईंदो। उन्हनि चयो हाणे बुज़ुर्ग वेठो आहे हिते, वरी अॻिते जो वञनि त अची सोचनि भेण ही छा थी वियो, क़यामत अची वई। अहिड़ो बुज़ुर्ग बि अचे हिते वेठो। माई परेशान थी वई त भेण 10 थी विया आहिनि ॾींहं जा, को ग्राहक अचे ई कोन थो। नौकिरियाणी खे मोकिलियईं त ॿाहिरि ॾिस त का शइ आहे, छा थी वियो आहे, ख़ैर त आहे। उहा नौकिरियाणी जो आई ॾिठई त हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह दरवाज़े ते वेठो आहे। त उन नौकिरियाणी वञी हुनखे चयो फ़क़ीर वेठो आहे दरवाज़े ते। हुन 10-15 रुपया कढी ॾिनसि त फ़क़ीर खे हितां उथे। और नौकिरियाणी जो 10-15 रुपया खणी आई। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमायो, पुट मां फ़क़ीर न आहियां, अल्लाह साईं मूंखे हर शइ ॾिनी, छो त जंहिं वटि क़ुरान वारी दौलत है इहो फ़क़ीर न आहे।
तंहिंजे करे त नबी से फरमा मन लम यतगन्न बिल कुरान फलैस मिन्ना। पाण फरमायूं जंहिं वटि क़ुरान वारी दौलत आहे पोइ बि पाण खे शाहूकार नथो सम्झे, चए थो मां सुञो हा। फरमायूं असांजी उम्मत मजाई न आहे। को क़ुरान मजीद जो हाफ़िज़, को क़ुरान जो कारी, को क़ुरान जो आलिम चवे त मां सुञो हा। रोज़ीअ जे बारे में तंग आहियां, इहो बदमाशी जो। क़ुरान वारो सुञो थींदो आहे चढ़िया थिया हो। क़ुरान वारो कॾहिं बि बुख न मरे। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाया असां वटि क़ुरान वारी दौलत आहे। बाबा पोइ तूं हिते छो वेठो आहीं? चई मुंहिंजो असांजो बि हक़ु आहे, असांखे बि टाइम खपे। जीअं ॿियनि खे माई टाइम थी ॾे असांखे बि टाइम ॾे, असां बि पैसा ॾींदासीं। हुन नौकिरियाणी हुनखे चयो त फ़क़ीर चए थो त मां पैसा न वठंदुसि, मां पैसा ॾींदुसि। अच्छा, उहा माई पाण निकिरी आहे। फ़क़ीर खे चई घणा पैसा ॾींदे? चई हिकिड़ी राति असांखे ॾे, जेतिरो राति जो तूं पैसा वठंदी ॿियनि खां मां अकेलो ओतिरा पैसा ॾींदो साईं। 100 रुपया हुन ज़माने जो ॾिनई, 100 दिरहम हुन ज़माने जा वॾा। चई सुभाणे राति सॼी राति मां तव्हांजे हवाले 100 रुपया ॾेई आयुसि। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह ॿी राति इशा जी निमाज़ खां बाद हिकिड़ो नओं वॻो बि खई, मुसलो बि कच्छ में खई, सिधो आयो माई जी दरवाज़े ते। दरवाज़ो खोलियो, अंदर कमरो खोलियो। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जे साम्हूं उहा औरत आई। चईं मां तव्हांजी मिल्कियत हां, जेको तव्हांजो हुकुम। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह ओहो वॻो कढी ॾिनसि त पहिरें गुस्ल करे आ, पाक थी ही वॻो पाया। माई परेशान थी वई, हारा माण्हू सॼी ज़िंदगी मां न ॾिठा। ही वारो लिबास हिनखे वणे ई कोन, ही हार सिंगार, ही मेकअप। बहरहाल हाणे पैसा वरिता, जेको हुकुम करे उहो वॻो वतई न खां, पाक थी गुस्ल करे उहो वॻो पाया ई। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह मुसल्लो विछायो, चईं मुसल्ले ते भी। हूअ परेशान थी वई, चई मां सॼी ज़िंदगी नमाज़ न पढ़ी आहे, मां मुसल्ले ते भी छा कयां? मूंखे त का शइ अचे कान थी। अल्लाह अकबर कोन थो अचे, न सना थी अचे, न अलहम थो अचे। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह आॾो पंहिंजी चादर विछाई, चई हाणे जीअं मां चवां ईअं तूं चइजां। ठीकु आहे। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह तहज्जुद जे निमाज़ जी नियत करे तकबीर तहरीम चई अल्लाहु अकबर। तो न माईअ बि चयो अल्लाहु अकबर। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह सना पढ़ी सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक। माईअ बि चयो सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक। माई भी पढ़न गई। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह सूरत अलहम्द शुरू कई, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माईअ भी चयो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हज़रत बायज़ीद बुस्तामी चयो अर्रहमानिर रहीम। माईअ भी चयो अर्रहमानिर रहीम। हज़रत बायज़ीद बुस्तामी चयो मालिक यौमिद्दीन। माईअ भी चयो मालिक यौमिद्दीन। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जंहिं महिल चयो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, त हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह खां दाह निकिरी वई, बेहोश थी वञी किरियो। रोई रोई ज़ारो कदो, हू जो रोए त माई बि रोई। बायज़ीद बुस्तामी रोई त माई बि रोई। छो त जंहिंजे दिलि में एहसास हूंदो आहे त हुनजो असरु ॿियनि ते थींदो।
चे भेणा ही पाक नेक माण्हू ही एॾो थो रहे मां त राति ॾींहं गुनाह में मां न रहां उहा बि रोअण में शुरू थी। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह रोई रोई जंहिंमहिल होश में आयो त उन माई चयो साईं मूंखे तौबा करायो। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह हथ मथे खया हर चिकारम बूद आखिर करदमश वज़ना सूए नमाज़ा वरदमश। या अल्लाह जेको मुंहिंजे वस में हुयो मां कयो। या अल्लाह मां पंहिंजी नफ़्स खे मारे अची हिन माईअ जे दरवाज़े ते मंजी खणी वेठुसि। मां तव्हां खां पुछां थो बुज़ुर्ग माण्हुनि जो हसीनाउनि जे बाज़ार में वञी अलाह वारो जॻह में मशहूर हुजे। या अल्लाह मां पंहिंजी नफ़्स खे मारे अचे मंजीअ ते वेठुसि। ए मुंहिंजा अल्लाह 100 रुपया बि ॾिनुमि 9 वॻो बि ॾिनुमि क़ुरान मजीद बि पढ़ी हिनखे ॿुधायुमि मुसल्ले ते बि बीहारियुमि हर चिकारम बूद आख़िर करदमश वज़ना सूए नमाज़ा वरदमश। या अल्लाह जेका सॼी सॼी राति गुनाह कंदी अॼु उन माई खे मां तुंहिंजे आॾो बीहारियो आहे निमाज़ जे लाइ। बस रुजूए कल्ब ई कारे तुरा कल्बहा कल्ब तुफैले मुस्तफा। या अल्लाह हाणे अॻिते हिन जे दिलि खे फेरऊं त तुंहिंजो कमु आहे। मुंहिंजो जेको वस हुयो मां कयो हाणे अॻिते तूं पंहिंजी महिरबानी कर। उन माई खे तौबा जी तौफ़ीक़ नसीब थी ऐं केतिरा साल नेक बाना उन माई जे ख़ानदान में पैदा थी। बाबा अलहम्द दुआ इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। या अल्लाह असां तुंहिंजा बाना तूं असांजो साईं असां तुंहिंजी ई इबादत था कयूं तोखां ई मदद था घुरूं। पोइ हू फ़क़ीर छा चवंदो अल्लाह जे ॾिने मूं मूंखे बि ॾे। पोइ हर को हुनखे ॾींदो। हाणे रब तूं फरमा हाणे मूंखां घुरो छा घुरूं दुनिया घुरूं करोड़ जो बंगलो 80 लख जी गाॾी 5000 एकड़ ज़मीन वॾी नौकरी रब खां घुरूं। रब फरमा इहे शयूं मूंखां न घुरो इहो त मां दुश्मननि खे बि ॾींदो। यूरोप जा कुता बि पेजारनि ते सफ़र पिया कनि। असांजे वॾेरनि ऐं सरदारनि जा कुकड़ बि राति ॾींहं बादाम ऐं अखरोट पिया खाइनि। रब फरमायो इहे शयूं मूंखां न घुरो इहे त दुश्मननि खे बि ॾींदो हा। या अल्लाह छा घुरूं रब फरमायो इहदिन सिरातल मुस्तकीम मूंखां इहा शइ घुरो। या अल्लाह असांखे सिधे रस्ते ते हला। सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम उन्हनि माण्हुनि जे रस्ते ते असांखे हला जन ते तो इनाम कयो। हिकिड़ा माण्हू वरी चवनि था त बसि असांखे क़ुरान काफ़ी आहे असांखे नबीअ जे हदीस जी ज़रूरत आहे। ॿिया वरी चवनि था असांखे क़ुरान हदीस काफ़ी आहे बसि इमामनि बुज़ुर्गनि वलीअनि जी असांखे ज़रूरत ई न। अल्लाह साईं हिन सूरत में उन्हनि सभिनी खे कटे छॾियो। उलाइक الذین انعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن اولئك رفيقا। या अल्लाह असांखे नबीअनि वारे रस्ते ते हला सिद्दीक़नि वारे रस्ते ते हला शहीदनि ऐं सालिहनि बुज़ुर्गनि वारे रस्ते ते असांखे क़यामत ताईं नेक बाननि जे रस्ते ते सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। उन्हनि माण्हुनि जे रस्ते ते न हला जिन ते तुंहिंजो गज़ब आहे। जेके गुमराह आहिनि उन्हनि जे रस्ते ते असांखे न हला पंहिंजे साले बाननि जे रस्ते ते हला जिन ते तो इनाम कयो। बाबा अलहम्द जी माना यादि अची वई नी। मौलाना मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह फराइज़ इस्लाम में लिखियो आहे जेको मुसलमान निमाज़ में सूरत अलहम्द सूरत कुल अल्लाह पढ़े तो माना नथी अचे ईअं सम्झे त मुंहिंजी निमाज़ ई नथी। घटि में घटि इन्हनि सूरतुनि जी त माना यादि कयो। अलहम्द कुल अल्लाह काली ॾुका कुल वालो कुल माना चओ हो अल्लाह इहो अल्लाह अकेलो अल्लाह समद अल्लाह बेनियाज़ लम यलिद वलम यूलद न पुटु अथसि न धीउ अथसि न अबो अथसि न अमा अथसि
वलम यकुल लहू कुफुवन अहद, रब जे बराबर कोई कोन्हे इहो अकेलो। इहा ॾुखी माना, घटि में घटि इहा त यादि कयो। क़ुरान जा लफ़्ज़ बि सही पढ़ो। सा, सीन, साद, बाबा इन्हनि टिनी में फ़र्क़ु आहे कि न? सा, सीन, साद, टिनी जी मखरज जुदा आहे, उन्हनि जे निकिरण जूं जायूं जुदा आहिनि, अदायगी उन्हनि जी जुदा आहे, तलफ़ुज़ उन्हनि जो जुदा आहे। हाणे जेको सा खे सीन करे पढ़े, स्वाद खे सीन करे पढ़े, माना में ख़राबी थींदी आहे। ज़ाल, ज़ा, वाद, ज़ोए, इन्हनि में फ़र्क़ु आहे या न? मखरज में फ़र्क़ु आहे, कारी साहब वेठा, अदायगी में फ़र्क़ु आहे। हाणे जेको ज़ाल खे ज़ा करे पढ़े, ज़ाद खे ज़े ज़ंजीरत पढ़े, माना में ख़राबी थींदी आहे न? काफ़, काफ़ कलम, काफ़, काफ़ कराची वारी, क़ल्ब इन जी माना आहे दिल, काफ़ कलम सां। पर जेकॾहिं कल्ब करे पढ़बो काफ़ कराची वारे सां त इन जी माना थींदी कुतो, माना में कहिड़ी ख़राबी थी वई। तंहिंजे करे त नबी साईं फरमायो रुब्ब ताली यक़रउल क़ुरआन वल क़ुरआन यलअनु, घणा माण्हू क़ुर पढ़नि था पर क़ुर लानत थो करे। लानत अथई, लानत अथई, लानत अथई। मां त सम्झा थो कारनि खां सवा को बि क़ुर सही न पढ़ंदो। तंहिंजे करे हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, उहो पुटु तव्हांजो भली डॾो थी वञे 15 सालनि जो, कंहिं जाहिल उस्ताद वटि न छॾियो, ज़ुबान ख़राब थी वेंदसि, सॼी ज़िंदगी क़ुर सही न थी। भली जाहिल थी वञे, जाहिल वटि। असां सभु जेके मुंहिंजे ख़्याल में 40 सालनि में जेके मथे आहिनि, इहे सभु पढ़िया या त रिटायर मास्तरनि वटि या माइनि वटि, उन्हनि खे पाण खे ई क़ुर ॾांहुं नथो वञे। असांजो त तजुर्बो आहे बलोचिस्तान, पंजाब जे कुझु इलाइक़नि में, सिंध जे तक़रीबन हर ॻोठ में 40 सालनि खां मथे जेके औरतूं, उन्हनि खे कलमो ई नथो अचे, नबी साईं जो नालो मुबारक यादि न थियनि, एॾी बेदीनी थी आहियूं मुस्लमान। सॼो अज़म कयो त इंशाअल्लाह क़ुर सिखंदासीं सुठे कारी वटि। जीअं था ऐं सीन जी ख़बर आहे, सीन ऐं स्वाद जी ख़बर आहे। जेकॾहिं सभिनी खे हिकु जहिड़ो पढ़ंदो, माना में ख़राबी थी वेंदी, क़यामत जे ॾींहुं सवाब जे बजाय गुनाह थींदो, मोचड़ा खाईंदासीं। सभु कोशिशि कंदो नी इंशाअल्लाह। अलहम्द सूरत ख़ुसूसन इहा चङी तरह यादि बि कयो ऐं माना बि हिनजी यादि बि। अलाह साईं को जो हर रकात में दुआ घुरिसीं, अलाह असांखे सिधे रस्ते ते हला, पोइ रब उहा दुआ क़बूल कई आहे न। अलाह साईं फरमायो तव्हांजी दुआ क़बूल थी वई। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन। फरमाई तव्हां मूंखां हिदायत जी दुआ घुरी त असांखे सिधे रस्ते ते हला। रब फरमायो सिधो रस्तो ई किताब अथव, तव्हांजी दुआ क़बूल थी वई, उहो सिधो रस्तो ई किताब अथव। ला रैब फीह, हिन क़ुर में कोई शक न आहे। हुदल लिल मुत्तक़ीन, हिन क़ुर खे मुंड खां वठी पछाड़ीअ ताईं पढ़ो, क़ुर में हिदायत ई हिदायत, हिदायत ई हिदायत। सॼो अज़म कयो क़ुर पढ़ंदासीं पर माना सां। हिकिड़ो मुस्लमान सिपारो क़ुर मजीद जो दौर थो करे, भली ॻाल्हि आहे, सवाब थींदुसि, पर हिकिड़ो मुस्लमान हिकिड़ो रुकू माना सां थो करे, तर्जुमे सां। इन जो हिकिड़ो रुकू हुनजे सिपारे खां सवाब में वधी। क़ुर पढ़ो, क़ुर सम्झो त क़ुर चवे छा थो। सम्झ, आलमनि खे मां गुज़ारिश कई त तव्हां कारनि वटि सही नमूने सां क़ुर अदायगी तलफ़ुज़ सही कयो। कारनि खे वरी मां गुज़ारिश थो कयां तव्हां बि आलमनि जा गोॾा भॼी थी विया, क़ुर मजीद सिखो त क़ुर चवे छा थो। छो त असांजे अरबी में पाक हुआ अल हाफ़िज़ कल जाहिल वलो कान कारी आहे। हाफ़िज़ जाहिल आहे, खणी जो कारी हुजे, एॾो कारी हुजे क़ुर जी ख़बर न अथसि त जाहिल चइबो, ॼाण त न आहे। तंहिंजे करे आलमनि खे गुज़ारिश आहे त कारनि वटि वञी क़ुर सही, कारनि खे गुज़ारिश आहे त आलमनि जा गोॾा भञी वेही करे क़ुर मजीद सिखनि त क़ुर छा थो। अल्लाह साईं को दुआ इला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सभु वेठा हुजो, इंशाअल्लाह बयान हलंदो। अल्लाह साईं जन दोस्तनि ख़ैरात कई आहे, दीनी प्रोग्राम रखियो, अल्लाह उन्हनि जे ख़ैरात खे दीनी प्रोग्राम